मां तव्हां सभिनी जे साम्हूं दादा नारायण श्याम जो लिखियल हिकु कलाम ज़िंदगीअ जे राह में पेश करे रही आहियां। ज़िंदगीअ जे राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां, ज़िंदगीअ जे राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां ओ दाता, याद तोखे थी करियां। ज़िंदगीअ जे राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां। हीब माण्या खूब माण्या, हीब माण्या खूब माण्या, दिल घुरे छा छा नथी, चंड तारा लाहे आण्या, चंड तारा लाहे आण्या, दिल घुरे छा छा नथी, पर चढ़ी पहुंचण बजाए जॾहिं किरी फटजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां ओ दाता, याद तोखे थी करियां। हिन जी चाहत हुन जी चाहत, हिन जी चाहत हुन जी चाहत, दिल जी हीअ हालत बणी, नाहे राहत में भी राहत, नाहे राहत में भी राहत, दिल जी हीअ हालत बणी, मुर कंदे भी की नजे मुर्की सघां रोई पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां। मां हू बणा, ही बणी मां हू बणा थी, दिल जी ख्वाहिश नित नई, ही खणी मां हू खणा, ही खणी मां हू खणा थी, दिल जी ख्वाहिश नित नई, पाए पिण कुछ भी न पाया, पाण मां विरछी पवां।
तोखे थी करियां, याद तोखे थी करियां। जिंदगी अजे राह में डोड़ी जड़े थक जी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां ओ दाता, याद तोखे थी करियां। वंडरफुल आरवी, ॾाढो सुठो, तमामु सुठो, तो हद करे छॾी। तोखे ख़बर आहे ही कंहिंजो लिखियल कलाम आहे, दादा नारायण श्याम जो। ऐं इट इज़ सच अ कोइंसिडेंस कि दादा नारायण श्याम ऐं असांजा दादा ठाकुर चावला ॾाढा सुठा फ्रेंड्स हुआ। उन्हनि जो पाण में ॾाढी दोस्ती हुई। इनफैक्ट जॾहिं दादा नारायण श्याम दिल्ली मां बॉम्बे ईंदा हुआ, आई एम टॉकिंग अबाउट मे बी 1970s, अर्ली 70s, लेट 70s, हमेशा दादा नारायण श्याम अची असांजे घर में रहंदा हुआ। ऐं दादा जो जोक हूंदो कि तव्हां बैग हिते था रखो पर हली था वञो असांजे घर मां घुमण था हली वञो, बिकॉज जाम माण्हू हुननि सां गॾिजण ईंदा हुआ। पर हिन जो बेस दादा नारायण श्याम जो हूंदो असांजो घर, ऐं राति जो कचहरियूं ऐं महफ़िलूं मचंदियूं हुयूं।